सिंध सरकार कराची पुलिस चीफ खादिम हुसैन बिंद के हटाए छॾियो। चार्ज याकूब मिनास हवाले। सिंध सरकार कराची पुलिस चीफ खादिम हुसैन बिंद के हटाए AIG ऑपरेशन मुक़रर करे छॾियो। मुज़फ़र अली शेख खां AIG ऑपरेशन जी इज़ाफ़ी चार्ज वापस। सेनेट जी 30 ख़ाली सीटुनि ते चूंड 2 अप्रैल ते थींदी। इंतज़ाम मुकम्मल। 18 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब करार। इस्लामाबाद जी 1 जनरल 1 टेक्नोक्रेट जी सीट ते चूंड थींदी। पंजाब जी 2 औरतुनि 2 टेक्नोक्रेट 1 आलम ऐं 1 अक़लियती सीट ते चूंड। सिंध जी 7 जनरल 2 औरतुनि 2 टेक्नोक्रेट ऐं 1 अक़लियती सीट ते चूंड थींदी। KP जी 7 जनरल 2 औरतुनि ऐं 2 टेक्नोक्रेट जी सीटनि ते चूंड थींदी। सुप्रीम कोर्ट जो अॻूणो जज तसद्दुक़ हुसैन जिलानी जजिस इंक्वायरी कमीशन जो सरबराह मुक़रर। वफ़ाक़ी काबीना इंक्वायरी कमीशन जी मंज़ूरी ॾेई छॾी। एक्ज़िक्यूटिव जी अदालती मामलनि में मुदाख़लत जो इल्ज़ाम नामुनासिब करार। जांच कमीशन इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजनि जे इल्ज़ामनि जी जांच कंदी। जांच कमीशन जांच कंदी त छा को अहलकार सिधे रीत मुदाख़लत में मुलविस आहे। कमीशन के जांच दौरान कंहिं ॿिए मामले जी बि जांच जो इख़्तियार हूंदो। आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त कमीशन जो सरबराह रिपोर्ट में ज़िम्मेवारनि खे वाइको कंदो। कमीशन अदालती मामलनि में मुदाख़लत रोकण लाइ बि सिफ़ारिशूं तैयार कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां बिशाम हमले में मुलविस दहशतगर्दनि खे इबरत जो निशानो बणाइण जो ऐलान। संदसि चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती अॻिते वधी रही आहे। बिशाम वाक़े में चीन ऐं पाकिस्तान जा दुश्मन मुलविस आहिनि। चीनी शहरनि ते हमले में मुलविस दहशतगर्दनि खे सख़्त सज़ा मिलंदी। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाकिस्तानी क़ौम ऐं सिक्योरिटी फोर्सिस क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मक़सदु हासिल करण लाइ हिकमत अमली तैयार करणी पवंदी। 5 सालनि अंदरि मुल्की मईशत खे तब्दील करणो आहे। 9 मई विगोड़नि जे केस में 51 जवाबदारनि खे 20 साल क़ैद सज़ा। गुजरावाला जी दहशतगर्दी टोड़ अदालत केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सज़ा मिलियल जवाबदारनि में PTI जो ताज़ो चूंडियल MPA कलीमुल्ला ख़ान बि शामिल। खैरपुर भरिसां 2 ॿारनि खे तशद्दुद करे क़त्ल करण जो केस दाख़िल। मक़तूलनि जे वालिद जी फ़रियाद ते दाख़िल कयल केस में हिकु औरत समेत 4 जवाबदार नामज़द। केस में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त पुराणी दुश्मनी तहत 3 ॿारनि खे क़त्ल करे लाश संदूक में बंदि कया विया। नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज। हैदराबाद, मलीर, लाड़काणे, शहदाद कोट, नएं देरे, मांझंद, उडरेलाल, मलकानी शरीफ़, सिकंदराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त नींगरी प्रिया कुमारी बाज़ियाब न थियण ते समूरी सिंध सोगवार आहे। पुलिस नींगरी जी बाज़ियाबी लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि। सिंध जे इंसानी हक़नि वारे खाते नींगरी प्रिया कुमारी जे बाज़ियाब न थियण जो नोटिस वरितो। IG ग़ुलाम नबी मेमण ऐं DG रेंजर सां ख़त ज़रिए राब्तो। नींगरी जी बाज़ियाबी यकीनी बणाए ख़ानदान खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जी हिदायत। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे काकोल अकेडमी में ॿिए ॾींहुं बि तरबियती कैंप। पाक फ़ौज जे ट्रेनर्स जी निगरानी हेठि क़ौमी रांदीगरनि जूं सख़्त मशक़ूं।